टे नंबर ते फरमायो मिठे नाले वारे नबी सोने मां इल्म जो शारा पो उन इल्म जे शहर जी शतात हजरत उस्मान छो त बिना शत जे दर भी न ठहंदो, बिना शत जे दर भी न ठहंदो। इन करे पहिरों उस्मान के मनो पो चौथे नंबर ते फरमा अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबहा मां इल्म जो शहरा। हाणे अबू बकर ज़मीन थी, हजरत उमर चौधी वारी थी, हजरत उस्मान शता, हाणे दर जी ज़रूरत आ। पो फरमा मां इल्म जो शहरा त अली उन जो दरवाज़ो थी। जेके समझ में आई ॻाल्हि चो सुभान अल्लाह। रमज़ान चई थो, शाबान हले थो, रमज़ान में तू असांजी निस्बत क़ुरान सां तिलावत क़ुरान जी घणी थींदी। क़ुरान तव्हां भी पढ़दा हो, क़ुरान सैयद हबीबुल्लाह शाह भी पढ़े, क़ुरान असांजे पीराने पीर महबूब सुबहानी कुतुब रब्बानी सैयद अब्दुल कादिर जीलानी भी पढ़ियो। जेके जीलानी दा मुरीद हो हथ मथे करे चो सुभान अल्लाह। चेतो पीरन जो भी पीर व महबूब सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जीलानी। रमज़ान शरीफ में रोज़ो रखी जो क़ुरान शुरू कंदो हो, सिज लथे जे आज़ान ते सजो ख़त्म पढ़ी वेंदो हो। असां अहिड़ा टोटी निभागा हिकिड़ो ख़त्म अलाए कीअं था कढूं। पीराने पीर अब्दुल कादिर जीलानी रोज़ ख़त्म कर दो। वरी रमज़ान शरीफ में एक ॾींहं जो ख़त्म कर दो, वरी रोज़ो खोले जो क़ुरान शुरू कंदो, वरी सुबह जी सहरी जे आज़ान ते ख़त्म पूरो। एक ॾींहं जो एक रात जो 60 ख़त्म क़ुरान जा रमज़ान में कर दो, एक तरावियन में कर दो। और सोनो अली किया कुरान पढ़ दो हो। अम्मा फातिमा ज़हरा दी फरमाए होटल नंढो आहे माशाल्लाह, तुझो लाउड वॾो आहे, थोरो हल्को रखेस, असां को भी चढ़ी थो वञे आवाज़ मथे। हज़रत अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु सुबह जो घरों निकिरंदो मथे ते पटको पाईंदो। असां सैयदन भी इन करे पटको पातो आहे, असांजो मुर्शिद अली पिटके वारो न हो, चो पटके वारो हो। असां दाढ़ी छो रखी आ, असां दाढ़ी न करे रखी आ, करबला जे मैदान में जेको जवान शहीद थियो न सैयदना इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन जे चेहरे में पंहिंजे नाने मोहम्मद जी सुन्नत दाढ़ी मुबारक सीने ताईं चमके पई। आज में नियत आहे दाढ़ी रखण जी, वॾो सवाब थो। मेराज जी रात मुझो मदीने वारो साईं अर्श ते वयो, अल्लाह साईं सां मुलाकात करे आयो। एक दफ़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी प्यारी घरवारीअ खे चयो, बीबी आयशा अॼु मां तोखो एॾो राज़ी आहियां, एॾो राज़ी आहियां आयशा, जेका शइ बि मां मोहम्मद को घुरणी थी घुर त मां ॾेई छॾियां। जेका शइ घुरे वाइदो आहे मां नबी जो तोसां उहा तोखे ॾींदमि, अॼु मां तोखे एॾो राज़ी आहियां। अम्मा आयशा सिद्दीक़ा तैयबा तारा सियाणी चवे थी, अल्लाह जा रसूल मूंखे 2-3 मिंट इजाज़त ॾे त पोइ मां तोखां का शइ घुरां थी। फरमायो इजाज़त आहे। सीरत जा किताब त लिखल, बीबी आयशा जल्दी जल्दी बुरको खणी पर्दे में वई, काॾे पंहिंजे बाबे अबू बकर सिद्दीक़ ॾे। अस्सलाम वालेकुम या अबा बकर, ओ मुझा बाबा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आयशा खैर ताए कीअं आईया? साईं जन को मोकल वठी आईया बाबा, अजो मोहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो प्यारो नबी मुझो शोहर माते एडो मेहरबान थियो आ, एडो राज़ी थियो आ, चे तो जेको घुरणो थी त घुर ॾेई छॾिया। दुनिया जी औरत हुजे या त चवे या सोन खपे, इन दौर जी माई हुजे सोन दे, चांदी दे, ज़ेवर दे, कपड़ा दे, माल मिल्कत दे, न न न ये भी तो सिद्दीक़ जी न्याणी ही। बाबे सां सलाह करण आई, बाबे अबू बकर चयो, न्याणी आयशा
अज मुझे महबूब को भी काशे न घुरजाए अज ही गाल अर्ज करे त सोना तू जुती सां फर्शन को अरशन दे वई अल्लाह सही सां मुलाकात करे आए पो मथे कोई भी को न हो हिको अल्लाह बि सोना तवा एक बे सां पाण में कुर्ब जी कचहरी कयव ऐं पाण में कुछ राज जो गालियों भी थियूं उन राज जी गालिन मो जेके गालियों उम्मत के बुधाणियों न हुयो तवाए अल्लाह जे विच में राज आ उन राजन मो को हिकड़ो राज त बुधाए वाह सिद्दीक़ तुझी सोच अबू बकर जी सोच तो कुर्बान बाबा इया शे पुछा या इयो शे पुछे अल्लाह अल्लाह रसूल जे विच में जेके राज जो गालियों थियो उन में हिकड़ो राज बुधाए अम्मा आयशा मोटी आई महबूब सां मिली फरमा हा आयशा छाती घुरे साईं मुझी दिल थी चाहे तवा मेराज जी रात जुती सां फर्शन को अरशन ते वियो अल्लाह साईं सां दीदार थिया मुलाकात थियूं कुछ राज जूं गालियूं थियूं जेके असां के बुधाया न थव उन राजन मो को हिकड़ो राज त बुधाए साईं जन मुस्कुरायो नबी जो मुस्कुराए पियो त अल्लाह भी खुशी में जन्नत जा 8 दर खोलाए पियो पान फरमायो आयशा इया गाल पक्क सां तोखे पंहिंजे बाबे अबू बकर समझाई नबी साईं भी समझी आया तुझो सवाल ना इहो अबू बकर जो सवाल ते हा साईं बाबे चवा त इया गाल पुछा फरमा आयशा ये गाल त बुधाणे जणियो कोनन ये राज जो गालियों पर हाणे वायदो जो कयो आ त नबी त वायदे के पूरो कंदो न त बुधाणियो न वयो बस वायदो कयो आ त बुधाया तो हिकड़ो राज अना राज खोड़न पर हिकड़ो बुधाया बाबा साईं अबू बकर चवा त यो पुछा कर साईं बुधायो फरमा आयशा मुझी उम्मत ते अल्लाह एडो मेहरबाना जो मुझे रब मा के अर्श ते चयो अल्लाह जा रसूल जेको तुझो उम्मती दाढ़ी रखंदो आ मां अल्लाह के एडो वणंदो आ जो बियो को मुसलमान इन सा मिले तो अस्सलाम वालेकुम हाल वाल दुनिया जा कम पर हिन मुसलमान जी दाढ़ी में को कख नजर आयो बे मुसलमान के या गाल पसंद ना आई त दाढ़ी में कख आ हिन उन जी दाढ़ी मो कख कढी दाढ़ी के सोनो साफ कयो कख कढे इन कख कढण वारे मुसलमान ते भी मां अल्लाह एडो राज़ी आ जो जन्नत दई छडी मां नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान अम्मी आयशा दाढ़ी मो कख कढण ते भी अल्लाह जन्नत दई तो छड़े इंशाअल्लाह जेको दाढ़ी रखंदो वो जन्नत में न वेंदो पक्को मुवहिदा दाढ़ी अथस शिरक कोने अल्लाह जे रसूल जी सिफारिश इंशाअल्लाह जन्नत में वेंदो इमाम हुसैन जे चेहरे में दाढ़ी अली जे चेहरे में दाढ़ी मथे ते पटको हजरत अली कुल्ले ते तलवार खणदो अम्मा फातिमा चेती मुझो अली मिस्कीन हो कमजोर हो हजरत अली वट माल कोन हो हजरत अली मजूरी कंदो हो अल्लाह कबूल फरमाए हाणे गुरी खिदमत कई थे अल्लाह वधाईंदस हजरत अली मिस्कीन कमजोर हो हजरत अली मजूरी करे पंहिंजे बच्चन जो पेट पाली दो हो मुझो मुर्शिद अली सुबह जो घरों निकरदो सवारी ते घोड़े ते वेंदो हो कुरान शुरू कंदो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन चाहिए ना सुभान अल्लाह अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन जेके कुरान वणे बई हथ मथे करे चो सुभान अल्लाह
अल्लाह से ताजे इलाके में मुवहिदन जो मरकज बनाए रब साहबा अल बेज़ता के मोहब्बत रे अल्लाह हुजूर जी शफात नसीब फरमाए। हजरत अली मजूरी तो करे उन जमाने में बीकाना जनरेटर कोना बिजली जो जमानो कोन हो शमसी तवानाई जो जमानो कोन हो। हजरत अली खूह के हलाए तो बोकन जे जरिए यहूदिया जे बाग के खजूर के खारकुन के पानी तो मिले खजन के। हजरत अली मजूरी तो करे कुरान भी पढ़े तो मजूरी भी करे तो मंझन जा 12 थी विया। सीरत हैदर करार जा किताब त लिखन हजरत अली 15 सिपारा कुरान जा पढ़ी वियो। फारिग थियो वण जी टाम में लाम में तलवार टंगे न रिलिया न विहाणो आ मिट्टी ते सुतो पियो आ तॾहिं त नबी साईं जो अली तू अबू तुराबा इज्जत एडी आ जो नबी साईं फरमाया जन्नत में अली तुंहिंजो बंगलो मां मोहम्मद जे बंगले जे साम्हूं अल्लाह ठारायो आ। ऐं सादगी एडी आ मिट्टी ते सुतो न विहाणो न रिली अबू तुराब मिट्टी जो अबो आ वॾाई काई कोने। ये तलवार टंगी पई आ मंझन जो टाइम केलूलो सुन्नत आ उनारे में 2 कलाक निंड कंदा कयो नबी जी सुन्नत आ ताकि जिस्म में बीमारी न थींदियूं छो त रात नंढी थींदी आ डी वडो थींदो आ उनारे में। हजरत अली भी सुन्नत समझी नबी जी सुमे थो। हजरत अली तो चे असां जो उथण वेहण खाइण पीअण सुम्हण गमी शादी सब नबी जी सुन्नत है। हजरत अली अगे एकड़े काफिर चयो अली ईसाई वाणियो अली भला तवा अल्लाह जी इबादत घणो टाइम कंदा हो। हजरत अली तो चे 24 कलाक घणा कलाक 24 कलाक। तो वो ईसाई परेशान थियो ते असां भी त पंहिंजे माबूदन जी इबादत कंदा हूं गिरजाघर में 2 कलाक 3 कलाक 4 कलाक अली तू 24 कलाक समझ में गाल नथी अचे। हजरत अली तो चे उथण वेहण खाइण पीअण सुम्हण गमी शादी बाजार वापार तिजारत हर शे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसन। असां जो सब नबी जे तरीके ते त असां जा 24 कलाक इबादत आ असां जी निंड भी नबी से जे तरीके ते इबादत। अली अली हजरत अली 15 सिपारा पढ़ी वियो। मंझन जो टाइम आसमान दे तके रब सा कचहरी तो करे छा तो चवे रज़ीना किस्मत अल जब्बार लना इल्मुन वलिल जुहाल मालुन ओ मुझा अल्लाह मां अली तुझी तक़सीम ते राज़िया। रब जाइलन के माल ॾिनो थी मां अली के कुरान ॾिनो थी। माल वारे जा दुश्मन घणा कुरान वारे जा यार घणा। माल खर्च करण से खत्म थी वेंदो सोनो अली तो चे कुरान बुधाइण से ईमान वधी वेंदो। ओ मुझा अल्लाह माल जा वारिस ॿिया थींदा पर कुरान से यारी रखजे त कुरान कब्र में भी गॾु पुलसिरात ते भी गॾु सिरात मीज़ान में भी गॾु पर कुरान तो चे सोनो अली तो चे कुरान तो सा जन्नत में भी गॾु। शाम थी सोनो अली मजूरी तो लथो कुछ पैसा मिलिया दिरहम मिलिया मदीने जी बाजार में अटो वतई भाजी सामान वतई घर वारन के भी रोज़ो आ सोने अली के भी रोज़ो आ रोज़े जी हालत में मजूरी। असां रमज़ान में वरी माण्हू खोड़ रोज़ो नथा रखन जैसे रोज़ो रोज़ खा त मजूरी दुखी थी लगे बच्चन जो पेट भी त पालणो आ। अरे रोज़ो रखी मजूरी करण या मुर्शिद अली जी सुन्नत रोज़े जी हालत में मजूरी। शाम थी हजरत अली आयो घोड़े ते बैठो आसे अञा कदम पंहिंजा नला थे त खातूने जन्नत अम्मा फातिमा चेते मां मुर्स जी खिदमत में सुरी आयम। अली जे चप्पल मो आवाज पे वचे 7 कलाकन का पो कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़ासाति फिल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। अल्लाह तां जो वेण कबूल फरमा
फरमाए तवज्जो तवज्जो कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। अम्मा फातिमा चेती अली दे त खबर सुबह जो वहीं त पेरों सिपारो पणे 7 कलाकनि में मजूरी करे शाम जो मोटी आवा सौदो वठी आवा आखिरी सिपारो तो पढ़े। अली कुरान पढ़ी वे फरमा हाओ फातिमा तुझे बाबे मुहम्मदुर रसूलुल्लाह जो चवा अली उम्मल कुरान वल कुरान मा अली अली कुरान सा गडूंदो आ कुरान अली सा गडूंदो आ। फातिमा तुझे बाबे जो चवा त कुरान अली सा गड्डा अली कुरान सा गड्डा मुझी कुरान सा एडी मोहब्बत आ जो मां 7 कलाकनि में सुनो अली सजो कुरान पढ़ी वींदो आया। हाणे वारा सच्चा नकुली आशिक सोने अली जा कुरान जी तिलावत ही नथा कन रमजान में कुरान जो खत्मो ही नथा कढन हाफिज ही नथा रखन मस्जिद में ते तरावियां छंजो और तरावियन जी नमाज एडो सवाब नबी से फरमायो हर सजदे दे वज़ में 1500 नेकियों जे 20 रकाता तरावी पढ़ियो त एक रात जी 1.5 कलाक जी मजूरी 60,000 नेकियों आए को कंदकोट में कश्मीर में को व्यापारी जो ताके 1.5 कलाक जा 60,000 रुपए दे दीदो वडेरे जो साह निकरी वने ताके दे 60,000 केर दीदो यो अल्लाह थव जेको रमजान में ताते सखी थव अड़े 1.5 कलाक जी 20 रकातन जी तरावी जी हिकड़ी रात जी मजूरी 60,000 नेकी चो इंशाल्लाह खत्म सजो तरावी में बुधंदासी अचे वे तो रमजान कराची टपी आवा जान पहुतो एकड़ा त वरी शीशी खण दई रमजान जे अचण सा मां त बीमार आ डॉक्टर काथे आ मुझी शुगर वधी वई आ ब्लड प्रेशर सही ना रोजो न रखनो रमजान न हो त ॾींहं रात खाए पियो चरे पियो रमजान आयो हिन के बीमारी वठी वई सजी जिंदगी रोजा रखे अल्लाह जो कसम रमजान जो हिकड़ो रोजो विञा वे त भी सवाब न मिलदे हिकड़ो रोजो जे रमजान जो रखियो नबी से फरमायो 70 साल जे पंध तई अल्लाह इन के जहन्नम जी बाह को परे करे छॾी। रोजेदार जी निंड भी इबादत रोजेदार 24 कलाक जन इबादत में आ। हजरत अली साईं आने घर आयो भाजी तैयार थी वई मानी तैयार थी वई दस्तरखाने ते रखी थकजी पिया त दुआ करा अच्छा चो मुझो भी पंथ परे आ झलमक्सी गंदावा तवज्जो कयो हजरत अली साईं दस्तरखाने दे बैठो मानी भी सबनी के हिक हिक मिली आ दस्तरखाने दे भाजी भी आम थोड़ी आ अञा रोजे खोलण में 10 मिनट पिया त दर खड़कियो हजरत अली से फरमायो गुलाम के दिसी आ केरा दरवाजे ते फरमांदा गुलाम वयो वरी मोटी आयो सोना अली दर ते करो यतीम आयो चे तो मां यतीम आ मुझा घर वाला 3 ॾींहं थिया न मानी न खाधी तऊं भुख ते आयो रमजान जो महीनो न हो हजरत अली के 62 जा रोजा 3 रोजा सोने अली बास बासी इमाम हसन हुसैन के बीमारी मो शफा न पई मिले त हजरत अली भी केंजे दर जी बास पियो बास असा वड़े जायल वरी बकरियों खणी लाल कलंदर ते वेंदे बुढ़ल फकीर ते वेंदे फलाना फलाना पीर मुर्शिद अरे बास बास भी आ भी अल्लाह जे नाले ते बास भी आ या अल्लाह मुझे बच्चे के खुश कर मुझा अल्लाह नजर अल्लाह तुझी न्याज भी तुझो खणी सवाब सोने कलंदर लाल जो ये चंदो कर अल्लाह जो कसम न्याज जी माना है निवड़त आजिजी केंजी कभी है तू हिं चंदो कर नजर भी अल्लाह जी न्याज भी अल्लाह जो सवाब सोने इमाम हुसैन जो खणिया असा मौलवी भी तोके खाई दींदा इंशाअल्लाह दे के साफ करे दींदा इंशाअल्लाह लफ्जन जो फर्क है ना न्याज माना निवड़त आजिजी हुसैन जी कभी है या अल्लाह जी कभी फर्क रुगो लफ्ज जो नजर भी अल्लाह जी न्याज भी अल्लाह जो सवाब सोने अली जो सब खाईंदा से इंशाअल्लाह
छो त हुर्रिमत अलैकुमुल मैततु वद्दमु सैयद हथ में क़ुरान आ क़ुरान तो के खोले ॾेखारियां पर शुक्र आहे असांखे अल्लाह सीने में क़ुरान ॾिनो आहे शौं सिपारो अल्लाह तव्हांजे बच्चनि जे सीने में भी क़ुरान जी दौलत ॾे आमीन चओ हुर्रिमत अलैकुमुल मैततु रब तो चे मुवल जानवर हराम आ वद्दमु सीर वारी रत भी हराम आ वल मुनखनिक़तु वल मौक़ूज़तु वल मुतरद्दियतु वन्नतीहतु वमा कल सबु इल्ला मा ज़क्कैतुम वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह। चिट्टो कुरान बीठो आहे अल्लाह जे नाले खां सवा पाक शइ ते ॿिए जो नालो आयो त बूटी बूटी हराम अथसि छो त नालो कंहिंजो आहे अल्लाह जो पोइ त हीअं चवंदो कर न तकबीर महिल बि भिटाईअ जी तकबीर सां भिटाई जे नाले सां सेवण वारे साईं जे नाले सां न जॾहिं तकबीर तोरे कुहे तो त अल्लाह अकबर जॾहिं अल्लाह सभ खां वॾो आहे त पोइ सवाबु ॿियनि जे लाइ पर नालो अल्लाह जो नज़र अल्लाह जी न्याज़ अल्लाह जो सवाबु साईं हाजन शाह जो नज़र अल्लाह जी न्याज़ अल्लाह जो सवाबु साईं चीज़ल शाह जो नज़र अल्लाह जी न्याज़ अल्लाह जो सवाबु कलंदर लाल जो नज़र अल्लाह जी न्याज़ अल्लाह जो सवाबु फिलाणे पीर जो फिलाणे मुर्शिद जो पोइ जाइज़ा भली अल्लाह जे नाले ते ज़बो कर छो त अली भी बास कंहिंजे दर जी बासी अल्लाह जी अली तो जे मौला मुंहिंजा